कराची में गुल प्लाज़ा में बाहि लॻण खां पोइ फायर सेफ्टी जी भेट लाहौर सां कई पई वञे। अचो त ॾिसूं था छा वाकई लाहौर फायर सेफ्टी जे हवाले सां महफ़ूज़ आहे या न। गुल प्लाज़ा में बाहि वारे वाक़े खां पोइ कुझु ॾींहं खां पोइ गुलबर्ग में वाक़े इंडिगो होटल जे बेसमेंट में लॻल बाहि सबबि 3 माण्हू फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया, जॾहिं त लॻभॻि 180 माण्हुनि खे बचायो वियो हो। ही बाहि एयर कंडीशनिंग सिस्टम जे बॉयलर में धमाके सबबि शुरू थी। जेकॾहिं अवां गूगल ते ॻोल्हा करियो त मालूम थींदो त लाहौर में बाहि जा वाक़िया का नई ॻाल्हि न आहे। गुज़िरियल 10 सालनि दौरान केतिरनि ई वॾनि हादसनि इहो वाज़े कयो आहे त मसइलो इत्ताफ़ाक़ी न पर गफ़लत जो नतीजो आहे। 2012 जी ॻाल्हि कंदासीं। बेंड रोड ते जूतनि जी फैक्ट्री में बाहि लॻी, जंहिं में 25 मज़दूर फौत थी विया। साबित थियो त एमरजेंसी दौरान निकिरण जा रस्ता मौजूद न हुआ ऐं दरियूं चोरी रोकण जे लाइ लोही सीखनि सां बंदि कयूं वयूं, जेकी बाहि दौरान कैदखानो बणिजी वयूं। 2013 जी ॻाल्हि कयूं त LDA प्लाज़ा में लॻंदड़ बाहि 25 खां वधीक माण्हुनि जाने खसे वरितियूं। माण्हुनि 7हीं मंज़िल तां टिपो ॾींदे नज़र आया। अहिड़े ई वाक़े हाई राइज़ इमारतुनि जी सेफ्टी ते सवाल उथारिया। 2020 जी ॻाल्हि कयूं, हफ़ीज़ सेंटर में बाहि लॻी, जंहिं सबबि अरबनि रुपयनि जो सामान सड़ी वियो। ही बाहि एयर कंडीशनर जी शॉर्ट सर्किट सबबि शुरू थी। इमारत अंदरि मौजूद फायर हाइड्रेंट्स यानी बाहि विसाइण लाइ पाणी जे निज़ाम कमु न पिए कयो। 2025 जी ॻाल्हि कयूं, हफ़ीज़ सेंटर ॿीहर बाहि जी वड़ चढ़ियो ऐं फायर सेफ्टी जी सूरत-ए-हाल साॻी रही। जनवरी 2026 में इंडिगो होटल में बाहि लॻण सबबि 3 माण्हू फौत थिया। शुरूआती जांच में गैस लीकेज या इलेक्ट्रिकल फॉल्ट जो शक ज़ाहिर कयो वियो। रेस्क्यू ऑफिसरनि जो चवणु आहे त लाहौर में रोज़ाना 14 खां वधीक बाहि जा वाक़िया थियनि था, जंहिं जो सबबि इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट हो। बाहि छो पखिड़िजे थी? इन हवाले सां माहिरनि खे जांच मां 4 बुनियादी सबब साम्हूं आया आहिनि। पहिरें सबब जी ॻाल्हि कयूं त इलेक्ट्रिकल ख़तरा, नाक़स बी ग्रेड वायरिंग, AC कंप्यूटर ऐं जनरेटरनि जी ओवरलोडिंग ऐं गैर कानूनी कुंडा कनेक्शन आम आहिनि। पुराणे शहर में तारनि जो जार लॻंदड़ बाहि खे आसानी सां पखिड़े थो। अचो त ॿिए सबब जे बारे में ॾिसूं था। इमारतुनि जे डिज़ाइन, जंहिंमें बचाव जो को मुनासिब निज़ाम मौजूद न आहे। मिसाल तौर शाह आलम ऐं अनारकली मार्केटुनि में तंग ॾाकणूं, घिटियुनि में दुकानुनि ऐं गाॾियुनि जे करे फायर ब्रिगेड जी रसाई मुश्किल बणिजी वञे थी। अचो त टे सबब जे बारे में ॼाणूं था त कैटेगरी D इमारतुनि गुज़िरियल 3 सालनि जे ऑडिट्स दौरान सभई कमर्शियल इमारतुनि में फायर सेफ्टी जो सामान बिल्कुलु मौजूद न हो। न अलार्म, न इमरजेंसी लाइटिंग। सवाल इहो आहे त अमलदारी जो अमल छो कमज़ोर आहे? इमारत जे तामीर वारे कानून में फायर अलार्म, पाणी जी मौजूदगी ऐं बाक़ायदा मुआइनो लाज़मी करार ॾिनल आहे, पर अमल दरामद नाकाम आहे। माहिरीन इहो बि ॿुधाइनि था त मक़ामी हुकूमत, बिल्डिंग कंट्रोल डेवलपमेंट अथॉरिटीज़ ऐं फायर सर्विस जे विच में हम आहंगी जी खोट आहे। गैर कानूनी तामीरूं ऐं रिहाइशी इमारतुनि खे कमर्शियल इस्तेमाल में आणण बि वॾा सबब आहिनि। सूरत-ए-हाल ज़ाहिर करे थो त लाहौर जूं हालतूं बि कराची खां घणियूं मुख़्तलिफ़ न आहिनि। उते बि बदइंतज़ामी ऐं कानून ते अमल दरामद जी खोट मौजूद आहे। हिन इशू ते सियासी पार्टियूं सियासत नथियूं कनि। इंडिगो होटल ऐं कराची माल जे सान्हनि खां पोइ वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ शरीफ़ फौरी क़दमनि जी शुरूआत कई आहे। समूरे सूबे में कमर्शियल ऐं घुड़माड़ इमारतुनि में फायर हाइड्रेंट्स लाज़मी करार ॾिना विया आहिनि ऐं अहिड़ा ई क़दम कराची में पिणु खंया विया आहिनि।